अस्सलामुअलैकुम जी सामा के अहम खबर का आगाज करना आलो त कंबर शहदादपुर जिले की सियासी समाजी शख्सियत जावेद अली भुट्टो जो त सऊदी अरब खां उमिरि जी सादत हासिल करे जो लाड़काने पहुची विया। नाज़रीन कोशिश करा समझी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवां जी शेयर करे रहिया आहियूं ऐं अवां जो मेज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफीज़ बलोच। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां सफ़र जे अलाह जी महिरबानी सां मुंहिंजो जेको आहे हुन में 4 ॾींहं जेको आहे पासे जा हुया ऐं बाक़ी 10 ॾींहं जेको आहे मदीने पासे में 2 ॾींहं वरी पोइ लॻी विया इहे सफ़र में। अलाह जी महिरबानी सां उते जेको आहे सो जेको मूं जेको आहे सुकून वरितो शायदि ॿिए कंहिं जेको आहे महसूसु न कयो हूंदो। अलाह जी महिरबानी सां इहे हंध ई अहिड़ा आहिनि उते पहुचण सां ई जेको आहे पंहिंजो अखियुनि मां जेको आहे पंहिंजा थोरा किरी था कनि ऐं अधु ख़ुदि जेको आहे सो जेको दिलि में आहे उहो दुआ जे वसीले मुंहिंजे ख़्याल में त मूंखे जेको आहे मुंहिंजी क़बूलियत अलाह जी महिरबानी आहे। ऐं मां जेको आहे सो उते ज़रूरु इहो न आहे त मां उते हरम शरीफ़ में रहियो हिन खां अलावा मां उते मुख़्तलिफ़ रियासतूं जेको आहे कयूं रियासतूं इवन जेको आहे सो मके पाक खां तक़रीबन 150 किलोमीटर परते ताईं बि वियुसि जंहिंखे ताइफ़ चवंदा आहिनि। ओसि ताईं बि असांजे नबी साईं जो जेको आहे सो काफ़ी निशानियूं आहिनि उन निशानियुनि ते असां पाण जेको आहे सो वियासीं। उहा मस्जिद ॾिठीसीं जिते जेको आहे नबी साईं जन पाण क़यामु कयो ऐं उते काफ़रनि उन्हनि जो जेको आहे सो हमिलो कयो। उते उन्हनि काफ़रनि जा घर जेके अॼु बि उन्हनि जेको आहे सो ओरिजिनल पोज़ीशन में मौजूदु आहिनि उहे बि मां जेको आहे सो ॾिठा ऐं नबी साईं जन जिते मस्जिद में क़यामु कयो आहे हुते जेको आहे जबल उनजे मथां आहे जिते उन्हनि पथरनि सां हमिलो कयो उहो जबल उहा मस्जिद ओरिजिनल पोज़ीशन ऐं उहे जेके घर काफ़रनि जा उहे बि ओरिजिनल पोज़ीशन में पर बहितर पोज़ीशन में मस्जिद माशाअल्लाह अञा उहा ई आहे पथरनि जी ठहियलु आहे अञा बि उहा बीठी आहे। ऐं इन खां अलावा ऐं ॿी जेको आहे असाबिन जा जेके घर हुया उहे मूंखे तक़रीबन ईअं लॻो त 80 गज जे अंदरि हुया की हिते असां चवंदा आहियूं असांखे कॾहिं बंगला खपनि या छा पर मां उते जेको ॾिठो त तक़रीबन 80 गज खां मथे कंहिंजो घर न हुयो असाबनि जा उहे बि उन्हनि माना महफ़ूज़ करे छॾिया आहिनि। चौधारी दीवार आहे उहे निशानियूं आहिनि उनजो जो छित ठहियलु आहे बाक़ी महसूसु थिए थो बच्चो उन्हनि में कमरा उनजो जेको आहे वरांडो आहे थोरो ऐं अॻवाड़ो आहे इहो सॼो क्लियर जेको आहे उहो असां वियासीं। अलाह जी महिरबानी सां इहो शरफ़ थियो ऐं काफ़ी हंधनि ते जिते जिते नबी साईं जन पाण जेको आहे सो वियल आहिनि उते असांखे जेको आहे सो मौक़ो मिलियो उते जेको नफ़िल पढ़ियोसीं ऐं इन खां अलावा मदीने पाक में घुमियासीं। मदीने पाक में बि माशाअल्लाह काफ़ी अहिड़ा हंध जेकी असांजी पहिरीं मस्जिद आहे असांजे दीन इस्लाम जी मस्जिद कुबा उते टे दफ़ा वञण जो जेको शरफ़ थियो जिते चयो वियो आहे नबी साईं पाण फरमायो आहे त उते वञण वारो उते नफ़िल अदा करण वारे जो उमिरो आहे हिकु नफ़िल माना बराबरि उमिरो आहे। ऐं अलाह जी महिरबानी सां उते असां टे दफ़ा वियासीं। ऐं इन खां अलावा जेको आहे सो जंगियूं जेके लॻियूं असांजे मुस्लमाननि जूं जंग उहद आहे जंग खंदक आहे जंग उहद जेको आहे सो उहो ॾिठो ते जिते मुस्लमान बीठा हुया जिते ऐं जेको आहे सो काफ़र हुया उन्हनि हमिलो कयो उहे उते उहे जॻहियूं ॾिठियूंसीं। ऐं उते हिन वक़्तु क़ब्रस्तान आहे जेको हिते शोधा क़ब्रस्तान जो उते अमीर हमदा जेको शहीद थियो उहो हुनजो सिपा सालार हो उन उहा जेका जंग असांजे जेका हारण जो सबबु इहो ई हुयो त असांजो नबी साईं उन्हनि खे चयो त बाबा हीउ जेको हंधु आहे हिन हंध खां तव्हां जेको आहे सो काॾे क्रॉस न कजो उते बीठा रहिजो तव्हांजी फतह आहे। पर हुननि उनखे गौर न कयो जॾहिं हू लही आया त तक़रीबन सभु शहीद थी विया ऐं असां उहा जंग हराईसीं। ऐं इन खां अलावा जेको आहे जंग खंदक आहे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शार्ट ब्रेक असां वेलकम बैक नाज़रीन असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु शख़्सियत में जेको आहे जावेद अली भुट्टो कंबर शहदादपुर ज़िले जी तमामु अहम शख़्सियत सियासी समाज जी शख़्सियत आहिनि। ऐं नाज़रीन ॾिसो पिया त हिन वक़्तु असां भुट्टो हाउस वलीद माला जेको सो लाड़काने मां खे डॉक्टर अब्दुल हफीज़ बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ अपडेट कंदो हलां
त कमर शहदादपुर ज़िले जी अहम शख़्सियत जावेद अली भुट्टो सऊदी अरब में जो उमिरि जी सादत हासिल करे लाड़काणे पहुची वियो आहे। हिन सिंध मुंज मां न्यूज़ टीवी जे तरफ़ां जेको आहे हीअ ॻाल्हि ॿोल आहे। नाज़रीन कोशिशि कंदासीं उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अव्हां जहिड़ो शेयर करे आहियूं। जी जावेद साहब। हाँ से मां पोइ मदीने पाक जी ॻाल्हि पोइ कयां त उते जेको आहे सो जंग जे खुंदक जेको आहे सो जिते लॻी हुई उहो हंधि जेको आहे असां घुमियोसीं ऐं उन हंध ते तक़रीबन 6 मस्जिदूं जंहिंखे अरबी में सबा मस्जिद चवंदा आहिनि उहा असां मुख़्तलिफ़ जेको आहे सो हेठि मथे ऐं जेको आहे सो मथे थोरो पहाड़ी ते बि हुयूं तक़रीबन 6 मस्जिदूं हुयूं उहे घुमियूंसीं। ऐं इन खां अलावा मक़सदु आहे मूं मदीने पाक में जेको आहे सो तक़रीबन जेतिरो क़याम कयो 10 ॾींहं त दिमाग़ खां अलावा मूं रियाज़ुनि खे काफ़ी टाइम ॾिनो ऐं उते जेको आहे सो रियाज़ुल जन्नत में जेको आहे सो असांजो वञणु थियो। उन रियाज़ुल जन्नत में इहो आहे त हिकिड़ो माण्हू 1 महीने में हिकु दफ़ो विज़िट करे सघे थो। अॼुकल्ह जेको हुननि ॾिनो आहे त जेका एप्लीकेशन आहे उन ते तव्हां अप्लाई कयो हिकिड़ो माण्हू हिकु दफ़े तव्हां हिकु दफ़ो पर मूं जेको आहे अलाह जी महिरबानी सां मूंखे वरी जेको आहे 2 दफ़ा नसीबु थियो उते वञणु 2 दफ़ा नसीबु थियो। हिकु दफ़े सां नमाज़ पढ़ीसीं जेको आहे सो ज़हर जी नमाज़ ऐं ॿिए दफ़े सां मूंखे जेको आहे न नफ़िल पढ़ण जी जेको आहे सादत नसीबु थी। ऐं तक़रीबन जेको आहे सो जिन बि मूंखे पंहिंजो दिलि सां चयो दुआ जे लाइ ऐं उन्हनि जे लाइ दुआ घुरीसीं जिन न बि चयो उन्हनि जे लाइ बि दुआ घुरीसीं जेतिरी माना कोशिशि कईसीं त बख़्शिश मिले छो त दुआ घुरण सां इहो मूंखे फ़ाइदो न आहे जेकॾहिं कंहिंजो भलो थिए थो त इहो जेको आहे सो ॿिए जो फ़ाइदो पर मुंहिंजो बि फ़ाइदो आहे। अलाह साईं मूंखे अजर ॾिए थो हुनजो माना जेकॾहिं मां कंहिंजे लाइ दुआ घुरंदुमि त उहो मुंहिंजो बि भलो आहे। जावेद साहब आख़िर में अव्हां जेको आहे त पंहिंजे तरफ़ां जेको मैसेज आहे उहो मैसेज जेको आहे डिलीवर कयो। मैसेज त इहो आहे त मां त ईअं चवंदुसि त साल में माण्हू खे जेकॾहिं वसियत आहे त हिकु दफ़ो जेको आहे सो सऊदी अरब पंहिंजो उमिरो ज़रूरु अदा करे ऐं उते जेको आहे सो पंहिंजो हिजर असद खे जेको आहे मोकिले ऐं जेको आहे सो रियाज़ुल जन्नत में पंहिंजो नफ़िल अदा करे। इन खां वधीक जेको आहे सो सादत ॿी का बि न आहे ऐं ज़रूरु हिकु दफ़ो मुंहिंजे ख़्याल में साल में ईंदो। नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुआ कमर शहदादपुर ज़िले जी अहम शख़्सियत आहे जेको आहे तो जावेद अली भुट्टो जेको आहे त सऊदी अरब मां जेको आहे तो उमिरि जी सादत हासिल करे जेको आहे तो लाड़काणे पहुची विया आहिनि। सिंध मुंज मां न्यूज़ टीवी जे तरफ़ां जेको आहे तो अॼु जेको आहे तो सां ॻाल्हि ॿोल आहे। ॿिए तरफ़ नाज़रीन तव्हांखे मां अपडेट कंदो हलां त कमर शहदादपुर ज़िले जी अहम शख़्सियत मेमन बरादरी सां जो तालुक़ु आहे। मीर ज़ैन में जेको आहे त पहुची करे जेको आहे तो जावेद अली भुट्टो खे जेको आहे तो गुलनि जा हार पाराया आहिनि। उन में सुल्तान अहमद भुट्टो हाजी अब्दुर्रहमान भुट्टो तमामु जेको आहे तो कमर शहदादपुर ज़िले जी अहम शख़्सियत शिरकत कई आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो सिंध मुंज मां न्यूज़ टीवी जे CEO एंकर पर्सन डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच कैमरामैन अली अबड़ो सां गॾु तमामु जेको आहे तो लाड़काणे ज़िले जे सियासी समाजी शख़्सियत जेको आहे त गुलनि जा हार पाराया आहिनि जेको आहे जावेद अली भुट्टो खे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जावेद अली भुट्टो जो सियासी समाजी शख़्सियत जे हवाले सां अपडेट कंदो हलां त हुनजो तमामु सियासी घराणो आहे। नवाब मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहिब जे जेको आहे तो निस्बत सां जेको आहे हिन जो वाल साहब मरहूम जेको आहे तो डॉक्टर नूरुद्दीन भुट्टो तमामु अहम शख़्सियत हुआ कमर शहदादपुर ज़िले जे हवाले सां। नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुआ जावेद अली भुट्टो जेका ताज़ो सऊदी अरब खां उमिरो कंहिंजी सादत हासिल करे लाड़काणे पहुची विया आहिनि। असां भुट्टो हाउस मां जेको आहे तो हींअर मौजूदु आहियूं। अव्हांखे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ अपडेट कंदो हलां त हीअ जेको आहे कमर शहदादपुर ज़िले जी तमामु अहम शख़्सियत आहिनि। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली अबड़ो साहब डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान सिंध सलामत साथ सलामत।